अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई ॾे त ए इंसानो, जेकॾहिं अञा बि मुंहिंजे दीन जे बारे में कंहिं शक में आहियो त पोइ ॿुधी छॾियो, आउं तव्हांखे अलल ऐलान ॿुधाए थो छॾियां त जिन हस्तियुनि या बुतनि, पीरनि, फ़कीरनि ऐं राहिबनि जी अल्लाह खां सवाइ तव्हां पूॼा था करियो, आउं उन्हनि जी बंदगी नथो करियां, बल्कि आउं सिर्फ़ उन जी इबादत थो करियां जेको तव्हांखे मौत ॾिए थो, यानी जंहिंजे हथ में मारण ऐं जियारण आहे। ऐं मूंखे हुकुम कयो वियो आहे त आउं मोमिननि मां थियां, ऐं पिणु मूंखे हुकुम कयो वियो आहे त ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं हिकु तरफ़ो थी पंहिंजो रुख, यानी सिर्फ़ हिक ई तरफ़, हिक ई दीन हनीफ, यानी सचे दीन तरफ़ कर, ऐं कॾहिं बि शिरक करण वारनि मां न थिए जाए, ऐं कॾहिं बि कहिड़ीअ बि हालत में अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए खे न पुकारजांइ जेको न तोखे नफ़ो ॾेई सघे थो ऐं न नुक़सान। पोइ जेकॾहिं तूं ईअं कयो त बेशक उन्हीअ महिल तूं बि ज़ालिमनि यानी मुशरिकनि मां थी पवंदे, ऐं जेकॾहिं अल्लाह तोखे का तकलीफ़ पहुचाए त उन खां सवाइ ॿियो को बि न आहे जो इहा मुसीबत तोखां टारे सघे, ऐं जेकॾहिं हू तुंहिंजी चङाईअ या भलाईअ जो इरादो करे त संदसि फज़ल खे केर बि रोकण यानी मोटाइण या रद्द करण वारो कोन्हे। हू पंहिंजे बाननि मां जंहिंखे घुरे थो अहिड़े फज़ल सां नवाज़े थो, ऐं हू त गफ़ूर रहीम यानी ॾाढो माफ़ कंदड़, निहायत रहम करण वारो आहे। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त ए इंसानो, बेशक तव्हां वटि तव्हांजे रब तरफ़ां हक़ अची चुको आहे। पोइ जंहिं हिदायत हासिल कई तंहिं सिर्फ़ पंहिंजी भलाई कई, ऐं जेको गुमराह थियो तंहिं बि रुगो पाण खे गुमराह कयो, पंहिंजे लाइ ई नुक़सान कयो। ऐं आउं तव्हां ते निगहबान यानी दारूगो या राखो न आहियां। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं फ़क़त उन जी पैरवी कर जेकी तोॾां वही कयो वञे थो, ऐं सब्र कर जेसि ताईं अल्लाह पंहिंजो फ़ैसिलो सादिर फरमाए, ऐं उहो ई सभिनी फ़ैसिले करण वारनि खां बहितर आहे।